तन तस्बी मन मणियो दिल दंबूरो जन तंदू जे तलब जूं वहदत सिर वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन से सुताई सोहन निंड इबादत चिज। अस्सलाम वालेकुम मौजूद ख़वातीन हज़रात, प्रोग्राम महरान जा रागी साण करे आवां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साकी सिक ऐं पुरखलूस जज़्बन सां। साईं मुंहिंजा महरान जे रागी में अॼु असां ॿिनि सिंध जे तमामु वॾनि नामयारनि फ़नकारनि खे जंहिंजो तालुक़ु साज़ सां हो उनखे यादि कंदासीं। पहिरें हिसे में असां ख़मीस ख़ान खे यादि कंदासीं ऐं ॿिए हिसे में असां इक़बाल जोगी खे यादि कंदासीं। त हस्बे मामूल हस्बे दस्तूर असांजो म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहब मौजूदु आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नसीर साहब ख़ुशि आहियो? चङो भलो, महिरबानी। नसीर साहब अॼु तमामु वॾो हवालो आहे सिंध छा बल्कि पाकिस्तान, बल्कि आउं सम्झां थो सॼी दुनिया में जेको अलगोज़ हो, जेकॾहिं कंहिंखे ख़बर पई सिंध जो या पाकिस्तान जो त यकीनन उहो माण्हू ज़रूरु चवंदो त उहो नालो ख़मीस ख़ान जो अचे। सही था चओ। ऐं ख़मीस ख़ान जे हवाले सां इहो चवण ई आहे त ख़मीसो ख़मीसो हो। ऐं वॾी ॻाल्हि नसीर साहिबु इहा बि आहे त को बि उस्ताद जेको आहे जंहिंजो भले तालुक़ु राग सां हुजे या मूसीक़ी जे कंहिं बि शोबे सां हुजे, उन जा हवालो ॿिनि शख़्सियतनि सां थींदो आहे, या त पोयां पंहिंजो शागिर्दु छॾींदो आहे जेको हुनजे फ़न खे अॻियां वधाए, या पंहिंजी औलाद, ऐं उहा औलाद बि उन हिसाब सां त उन फ़न खे उन मंज़िल ताईं पहुचाए। त आउं सम्झां थो ख़मीस ख़ान जो जॾहिं पाण ज़िक्र कंदासीं त अकबर खे यादि कंदासीं त अकबर वाक़ई हुनजो लाइक़ फ़र्ज़ंद आहे जीअं हुनजे फ़न खे उन उरूज ते, उन मक़ाम ते जिते हुन छॾियो आहे उते पहुचायो। सही आहे। पर अशरफ असीं ख़मीस ख़ान ते जेको असांजो अज़ीम अलगोज़ा नवाज़ आहे जिनजी ज़ात जो आहे ऐं टंड मोहम्मद ख़ान जे वेझो गाजा मोरी हुनजो पंहिंजो ॻोठु आहे, असीं बेशक उनजे फ़न ते ऐं उनजे फ़न जी सिख्या ते, उनजी शोहरत ते, हुनजो पुठियां दुनिया में नालो छॾियो आहे उन ते बि ॻाल्हाईंदासीं। पर असांखे सम्झां थो त इहो ज़रूरु रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे त असांजी जेका सिंध आहे उन में सोज़ ऐं साज़ जी धरती आहे। बिल्कुलु। जिते हिते वॾा अज़ीम शाइर पैदा थिया आहिनि, उते वॾी अज़ीम वजता ऐं रागी बि पैदा थिया आहिनि। पर असांजी सिंध जी जेका मौसीक़ी जी तारीख़ आहे उहा ॿुधाए थी त टे शयूं मौसीक़ी में हूंदियूं आहिनि, फूक, मार, तार जा जेके साज़ आहिनि, जेकॾहिं कंहिं बि धरतीअ वटि आहिनि त पोइ उहा हिकिड़ी मुकमिल हिकिड़ी आर्टिस्टिक सरज़मीन तहज़ीब सॾिबी। त फूक वारा साज़ जेके फूक सां वॼनि, तार वारा माना स्ट्रिंग वारा, ऐं मार माना जेके हथ जे धक सां वॼनि। ख़ुशनसीबी आहे त असांखे मोहन जे दड़े मां फूक जो साज़ जेके पाण बोड़ींडो था चऊं, बोड़ींडो मीर मोहम्मद लुंड वॼायो, उनजो पुटु ज़ुल्फ़िकार लुंड वॼाए थो, जान मोहम्मद जत वॼायो, साड़ लुंड वॼायो, ही त बोड़ींडे खे हुननि उरूज ॾिनो। पर बोड़ींडे में छाकाणि त गुंजाइश थोरी घटि आहे घणियुनि तर्ज़ुनि वॼाइण जी, घणा राग कढण जी, त इन करे सिंध जो वादी महराण जो जेको असल में त बोड़ींडो थियणु घुरिजे नुमाइंदा साज़, पर ही जेका कानी, बीन, अलगोज़ो, ही जेको साज़ आहे इहो असां वटि सिंध में बठोरे जे शाह मोहम्मद नाबीना सभिनी खां पहिरीं वॼायो। हुन खां पोइ मिस्री ख़ान जमाली पैदा थियो। हुननि ॿिन्ही फ़नकारनि मां जंहिं टे माण्हूअ सिख्या वठी हिनखे दुनिया में आलमगीरियत जो हिकिड़ी शोहरत ॾेई छॾी त पोइ उहो असांजो ख़मीस ख़ान आहे। वाह 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 वाह। सभु हाणे ख़मीस ख़ान जी शख़्सियत ते अञा बि ॻाल्हाईंदासीं, तारीफ़ ॿुधाईंदासीं, पर छो न असां ॾिसूं त ख़मीस ख़ान कीअं पंहिंजो जेको अलगोज़ या बीनू वॼाईंदो। त दोस्तो तव्हां असां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था ख़मीस ख़ान जो ॻायल ही जेको वॼायल जेको बीनू ऐं अलगोज़।
नज़र साहब जेकॾहिं तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त मूं वटि मुख़्तसर तारुफ़ आहे जेको दोस्त ॿुधाईंदा हलूं त दोस्तो रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो मुल्क अंदरि ऐं मुल्क खां ॿाहिरि वॾो नालो हवालो रहियो आहे। अदब नवाज़ हल्कनि में, मूसीक़ी शनात हल्कनि में ऐं समाजकार ऐं कन रस माण्हुनि जे हल्कनि में रुॻो पचारूं रेडियो हैदराबाद जूं हूंदियूं आहिनि जेके अॼु ॾींहं ताईं जारी सारी आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला अॻियां बि जारी सारी रहंदियूं। रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो क़याम अमल में आयो त ॻाइणनि ऐं फ़नकारनि समेत साज़कार बि हिक ॿिए पोयां रेडियो हैदराबाद जे वसी ऐवान में साज़कारी जो मुज़ाहिरो करण लॻा हुआ, जिन में वॾो अंग अलगोज़े नवाज़नि जो हो, जिन में खमीसो ख़ान जिंजी बि शामिल आहे। लहरनि सां अलगोज़े जो पहिरियों वजदकार त बिलाशक मिस्री ख़ान जमाली हो, जंहिं रेडियो पाकिस्तान कराची तां स्टार्ट वठी हिन साज़ खे मीडिया ते आंदो ऐं अलगोज़े जो मौजद बणिजी वियो। रेडियो कराची खां सवाइ रेडियो हैदराबाद जेके अलगोज़े नवाज़ पैदा कया तिन में खमीसो ख़ान, अब्दुल हकीम शेख, अल्लाह बचायो खोसो, मोहम्मद उर्स भट्टी, अब्दुल करीम गोपांग, गौस बख्श बिरोही ऐं ॿिया काफ़ी शामिल आहिनि। खमीसो ख़ान जो जनम 1923 में तालके गोलाची में अहमद जिंजीअ जे घर ते थियो। उहो ॻोठु अॼुकल्ह खमीसो ख़ान जिंजीअ जे नाले सां मशहूरु आहे। खमीसो ख़ान रेडियो हैदराबाद जे ऐवान में हिकु लोक साज़कार तौरु मुतारिफ़ थियो ऐं ऑडिशन ॾियणु आयो त पास थी वियो। रेडियो जे रेगुलर फ़नकारनि जे साथ में शामिल थी वियो ऐं तुर्त ई संदसि अलगोज़े जा आलाप सिंध जी कुंड कुर्छ खां सवाइ मुल्की सरहदनि ताईं पहुची विया। खमीसो ख़ान पंहिंजे अलगोज़े नवाज़ी लाइ महिनत ऐं मशक़त कई हुई ऐं इन लोक साज़ खे नवनि तजरबनि में इज़ाफ़नि सां पिणु हिन मालामाल बि कयो। अलगोज़ो निज ॻोठाणो साज़ आहे, जंहिं ॻोठाणी ज़िंदगी ऐं ॻोठाणी माहौल मां हिन साज़ जनम वरितो आहे ऐं अलगोज़े वॼाइण वारा अक्सर ॻोठाणनि इलाइक़नि सां ई वास्तो रखंदड़ आहिनि। अलगोज़ो क्लासिकल साज़ बि कोन्हे जो उन जे सिखण ऐं रियाज़ करण ऐं सेखारण में सालनि जो अरसो लॻंदो आहे। हा, अलबत्ता अलगोज़ो वॼाइण लाइ दम पचाइण ऐं साह खे हरकत में आणणु बेहद ज़रूरी आहे। साह जेको ख़ुदा जी अमानत आहे, सो जॾहिं साहनि सां गॾिजी अलगोज़े में साह अचे थो त सुरीला सुर उन मां जनम वठनि था। खमीसो ख़ान बि जॾहिं अलगोज़े वारो यूनिफॉर्म पाए अजरक जो पटको, वॾनि शहपरनि, चापी ॾाढ़ी ऐं झालरनि वारनि टिन अलगोज़नि खे चपनि ते चाढ़े आलाप करणु लॻो त वाह वाह थी वई ऐं हू मुल्क अंदरि ऐं ॿाहिरि वाखाणजणु लॻो। खमीसो ख़ान जे अलगोज़े जा आलाप आख़िरकार चीन विलायत ताईं बि वञी चवनि था पहुता हुआ। इन करे खमीसे ख़ान खे बि पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण जो जेको भरपूर मौक़ो मिलियो हो, उहो सफल ऐं सजायो थियो। खमीसो ख़ान बि पंहिंजे अलगोज़े ऐं सकाफ़त खे रोशन करे वॾियूं यादगिरियूं चीन मुल्क में छॾे वतन वापसि आयो। चीन जो ज़िक्र हलियो आहे त शाह मोहम्मद नाबीन जे नड़ जो तज़किरो करणु बेहद ज़रूरी आहे, जंहिंखे अली मोहम्मद राशिदी साहब चीन मुल्क घुमायो हो। अफ़सोस जो उन शाह नड़ नवाज़ जो रिकॉर्ड किथे बि मौजूदु कोन्हे, सिर्फ़ु किताबनि में ई महफ़ूज़ थी सघियो आहे। खमीसो ख़ान चीन घुमी आयो त वधीक मशहूरु थियो, सो खेसि सिंध सकाफ़त तरफ़ां मुख़्तलिफ़ मुल्कनि जो सैर करायो, जिन में इंग्लिस्तान, जर्मनी, तुर्की ऐं ॿिया मुल्क शामिल आहिनि, जंहिंसां संदसि शोहरत में बेपनाह ऐं हैरत अंगेज़ इज़ाफ़ो पिणु थींदो रहियो। पर मुल्की दौरे खां सवाइ खमीसो ख़ान रेडियो, टेलीविज़न, स्टेज जी ज़रूरत बणिजी वियो। रेडियो पाकिस्तान ऐं पाकिस्तान टेलीविज़न जे मुख़्तलिफ़ स्टेशन खां सवाइ PTV लाहौर जे हिकु अहम ऐं यादगार स्टेज शो यादिश बख़ैर लाइ नई बुखारी जी मेज़बानी में रिकॉर्ड ऐं टेलीकास्ट थियो। इहो प्रोग्राम सिर्फ़ ऐं सिर्फ़ मशहूर तरीन शख़्सियतुनि लाइ मख़सूस हुयो। खमीसे ख़ान सिंधी फिल्म चांडोकी लाइ बैकग्राउंड मूसीक़ी तौर बि पंहिंजे अलगोज़े जा आलाप शामिल कया हुआ, जेके फिल्म जे हीरो मुश्ताक चंगेज़ी ते फिल्मायल हुआ। खमीसो ख़ान जे फ़न शनाख़्त तौरु हिकु रिटायर्ड ऐं नामियारे ऑफिसर खेसि पंहिंजी दामादीअ जो शर्फ़ बख़्शियो, जितां खेसि अकबर खमीसो जहिड़ो लाइक फ़ाइक फ़र्ज़ नथा थियो, जेको पंहिंजे वालिद खमीस ख़ान जे मसनद संभालियो वेठो आहे।
संदसि ॿियो फर्ज़ंद मुहब ख़मीसो ख़ान बि सुठे अलगोज़ नवाज़ ते उभरी रहियो आहे। ख़मीसो ख़ान खे 1979 में तमग़े हुस्न कारकर्दगी जहिड़े एज़ाज़ सां नवाज़ियो वियो, जॾहिं त संदसि फर्ज़ंद अकबर ख़मीसे खे बि साल 2011 में अहिड़ो एज़ाज़ अता थियो। अहिड़ी तरह ख़मीस ख़ान जे हिकिड़े घर में 2 सदारती एवार्ड मौजूदु आहिनि, जेका तमामु वॾी ॻाल्हि आहे। इन खां अलावा तालके गोलार्ची जे जिंजी ॻोठ खे, जंहिंजो हिन वक़्तु नालो ख़मीसो ख़ान आहे, उहो पिणु हुन नाले सां मनसूब आहे। ख़मीस ख़ान जी मुरादबंद शागिर्दनि जो तादादु तमामु घणो आहे, मगर संदसि सॻे ॿधल लाइक़ फ़ाइक़ शागिर्द अलाह बचायो खोसो हो, जेको पिणु सदारती एवार्ड याफ़्ता ऐं शाह लतीफ़ एवार्ड याफ़्ता बि हुयो, ऐं हू बि ही दुनिया छॾे वियो आहे। खांसि पोइ संदसि अलगोज़े वारो मकतब संदसि फर्ज़ंद अरबाब ख़ान खोसो हलाए रहियो आहे। बहरहाल ख़मीसो ख़ान पंहिंजे वक़्त जो वॾो साज़गार ऐं मान मर्तबे वारी शख़्सियत जो मालिक हो। बिल आख़िर 8 मार्च 1983 ते हिन फ़ानी दुनिया मां कूच करे वियो। त निसाब ही थोरो मुख़्तसर तारुफ़ हो ख़मीस ख़ान जे हवाले सां, जेको असां पंहिंजे दोस्तनि खे ॿुधायो। त छो न हाणे ख़मीस ख़ान जो को ॿियो आइटम ॾिसूं, ॿुधूं था, उन खां पोइ वरी पाण गुफ़्तगू कंदासीं। वेलकम बैक दोस्तों, प्रोग्राम मेहरान जा रागी असीं जी ख़िदमत में मेहरान टेलीविज़न तां पेश करे रहिया आहियूं। मेहरान जे रागी जे अॼु पहिरें हिस्से में असां सिंध जे बल्कि मुल्क जे तमामु वॾे अलगोज़ नवाज़ ख़मीस ख़ान खे यादि करे रहिया आहियूं।
निसाब जीअं पाण ज़िक्र कयो आहे जी हाँ। त पंहिंजो दोस्त आहे बच्चो आहे असांजो अकबर खमीसो जी, जी। उहो हुनजो लाइक फर्ज़ंद आहे जी उहो हाँ। लाइन ते मौजूदु आहे हाँ। अकबर सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। अकबर भाई कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो चङा भला? अल्हम्दुलिल्लाह सर शुक्र आहे रब्बुल आलमीन जो सर। हा हाणे आउं बि तव्हां सां ॻाल्हायां पियो मूंसां गॾु नसीर मिर्ज़ा साहब मौजूदु आहिनि तव्हांखे सलाम चवनि पिया। वालेकुम सलाम। मां फर्स्ट ऑफ ऑल चवण थो चाहियां नसीर साहब जा वॾा एहसान आहिनि मूं ते। जॾहिं मूं अलगोज़े जी शुरूआत कई त नसीर साहब हिकिड़ो प्रोग्राम कंदा हुआ रंगे नो जो, उन में मूं पंहिंजे अलगोज़े जो शुरूआत कई हुई। जी जी वाह वाह। ऐं मूंखे तमामु घणी नसीर साहब असांखे साथ ॾिनो। अॼु जो कुझु बि आहियां सर उहो हिननि में वॾो हिकिड़ो नसीर साहब जी हेल्प शामिल आहे रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे हवाले सां। अच्छा अच्छा हाणे अकबर साहब अॼु तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे वालिद साहब जे हवाले सां असां हुनखे यादि करे रहिया आहियूं मेहरान टेलीविजन ते। वालिद साहब तव्हांजो कीअं हो, उनजी शफ़क़त कीअं हुई, थोरो मुख़्तसर ॿुधाईंदो असांखे? नहीं फर्स्ट ऑफ ऑल असां त अल्हम्दुलिल्लाह थोरो घणा पढ़ियल लिखियल आहियूं, पर जेको वालिद साहब हो उहो बिल्कुलु पढ़ियल लिखियल कोन हो, पर हुननि जी निड़वत न्याज़मंदी ऐं वरी जेको हुननि जो इश्क़ हूंदो हो पंहिंजे अलगोज़े सां, त मां तव्हांखे बयानु कोन थो करे सघां। माना हू मूंखे अञा ताईं यादि आहे ऐं माण्हू कल्ह ॻाल्हि कंदा आहिनि जेका असांजा माइट आहिनि, उहे चवंदा आहिनि की सुबुह थींदी हुई नमाज़ खां पोइ जेकी माल हूंदो हुननि जी दुआई करण खां पोइ बाबा साईं घटि में घटि कलाक ॾेढ कलाक रियाज़ कंदो, जेकी हुननि जी डेली जी माना डेली जी रियाज़त हूंदी हुई। असां उहो एतिरो रियाज़ कोन था करे सघूं असां उन पर वालिद साहब जी इहा रूटीन हूंदी हुई कि ऐं यकीन कजो कि जेको असांजो बंगलो हूंदो हो लतीफ़ाबाद 4 नंबर में, त जॾहिं माण्हू ॿाहिरां गुज़रंदा हुआ त ॿाहिरि बीह रहंदा हुआ कि खमीस खान हींअर रियाज़ कंदो त असांजो अलगोज़ो ॿुधूं। अच्छा उन टाइम ताईं उमिरि केतिरी पंहिंजे अकबर साहब? सर मुंहिंजी 7 साल उमिरि हुई। बाबा जी जेकी डेथ थी 1983 8 मार्च ते थी हुई। जी जी उहो जेकी हा त उन टाइम 7 साल मुंहिंजी उमिरि हूंदी हुई ऐं पंहिंजो आउं 2 क्लास में पढ़ंदो हुउसि स्कूल में। अच्छा 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 तव्हांखे कॾहिं हुन पंहिंजे हंज में विहारे अलगोज़ो वॼायो, तव्हां हुन खां तरबियत वरिती? सर मूंखे ॾाढो प्यार हूंदो हो, बल्कि वालिद साहब जो हिकिड़ो इंटरव्यू हो वो मूं हींअर बि माना रेडियो पाकिस्तान जी लाइब्रेरी मां ॿुधो हो, त हुन में बाबा साईं इहे इज़ार कयो कि मुंहिंजो जेको नंढो पुटु आहे अकबर खान मां हुनखे अलगोज़ो ज़रूरु सेखारींदुसि। अच्छा बाक़ी मुंहिंजो वॾो भाउ मुहिब खमीसो हो अलगोज़ो वॼाईंदो आहे, पर अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे असां ॿई भाउर हींअर पंहिंजे वालिद साहब जो फन खे जारी रखियो आहे असां। अच्छा तव्हां असांखे अकबर ॿुधायो त जीअं असां किताबनि में पढ़ियो आहे त तव्हांजी अम्मा जी बाबा सां जेका शादी आहे असांजी भाॼाई नाहिद आहे, अलाह साईं हुननि खे ग़रीक़ रहमत करे, त तव्हांजी हुनजी बाबा सां शादी कीअं थी हुई? छाकाणि त हू पंजाब सां तालुक़ रखंदड़ हुई, तव्हांजो बाबा बदीन एटनो मोहम्मद ख़ान सां तालुक़ रखंदड़ हो, त तव्हां पाण में घणा भेण भाउर आहियो ऐं बाबा ऐं अम्मा जी शादी कीअं थी? सर हिकिड़ो बाबा जो साथी हूंदो आरब जेको रिसेंटली डेथ थी वई, बकौल हुननि जे के हू असांजो जेको मामो हो त उहो PIA में हूंदो हो। पहिरीं पाकिस्तान नेशनल काउंसिल ऑफ द आर्ट्स जेकी जो इदारो हलाईंदी हुई उहो PIA हलाईंदी हुई। जी जी त पोइ बाबा जी औलाद कोन हुई त पोइ असांजे मामे सां सुठी दोस्ती हूंदी हुई, पोइ ईअं करे न उहो रिश्तो थी वियो हुते पंजाब में। असांखे सभिनि इतराज़ कयो कि खमीस खान हिकिड़ी वॾी एज जो आहे ऐं त जेकी त पोइ बि माना हुननि चयो न हिकु त एतिरो वॾो नालो आहे त असां इन खे रखी सघूं था। त इहे पोइ हींअर मुंहिंजी जेका ननिहाल आहे उहो मुंहिंजो ननिहाल लाहौर में आहे, यूसुफ जी पठान आहिनि मुंहिंजा ननिहाल वारा। जी अच्छा ॿुधो भला इहे जेके तव्हांजे बाबा साईं खे कहिड़ियूं रागड़ियूं जेके आहिनि महारत सां वॼाईंदो हो? सर उअं ई त बाबा साईं जी जेके सिंधी रागड़ियूं आहिनि उन तमामु घणी महारत हूंदी हुई, स्पेशली जेकी हुसैनी टोड़ी आहे, मांझ आहे, कोयारी आहे, राणो आहे, सभिनि ते हुननि खे कमांड हूंदी हुई। पर हुननि जी स्पेशलिटी जेकी हूंदी हुई उहा इहा हूंदी हुई कि लहरे खां वठी बोल खां वठी लहरे ताईं माना हू हुन यकसा महारत हूंदी हुई हुननि खे। माना उन्हनि में माना हिकिड़ी सलाहियत हूंदी हुई कि हू ऑडियंस खे क्लैपिंग वठण मां ॼाणींदा हुआ। त हीउ तमामु मुश्किल हिकिड़ो आर्ट हूंदो आहे कि तव्हांखे ऑडियंस मां क्लैपिंग मिले ऐं माण्हुनि खे जुमायो। वाह वाह। ऐं तव्हांखां आख़िरी सवाल कंदुसि पंहिंजे हिसे जो त तव्हांजे बाबा जा उहे 4 अलगोज़ा जेके नर मादी ऐं हुन सां 2 ॿिया हूंदा माना 4 हुआ जेके हुननि जी ईजाद हुआ,
ऐं ख़ुदि उन्हनि जूं उहे सदरियूं, उहो अजरक जो पटको, त उन जा नवादरात ऐं उहे अलगोज़ा जेके बाबा जा आहिनि हिकिड़े अज़ीम फनकार जा, उहे हिन वक़्तु किथे आहिनि? उहे सांडियल आहिनि या हेॾां होॾां थी विया आहिनि? हिकिड़ो सर सेंट्रल प्रोटेक्शन में इस्लामाबाद जो हिकिड़ो म्यूज़ियम आहे, हुन में वाली साहब जा 4 अलगोज़ा पिया आहिनि। जी जी। हुनजे अलावा बेल्जियम जो म्यूज़ियम आहे, उनमें हिकिड़ो अलगोज़ो पियो आहे, तस्वीर लॻी पई आहे। ऐं लोक प्रसाद जो जेको म्यूज़ियम आहे इस्लामाबाद में, उते बाबा जो मुजस्समो ठहियल आहे, जंहिंमें बाबा जा कपिड़ा ऐं बाबा जी जेकी कोटी आहे उहा हुननि खे ओरिजिनल माना पातल आहे हुन मुजस्समे खे, ऐं सेम टू सेम वाली साहब जी खे माना हुननि मुजस्समो ठाहियो आहे अलगोज़नि सां गॾु सर। अच्छा, वफ़ात जो सबबु छा थियो आहे ऐं उनजी वफ़ात जो तुरबत किथे आहे? वफ़ात कीअं थी ऐं तुरबत कहिड़े क़ब्रिस्तान ऐं किथे आहे? सर वाली साहब जी जेकी वफ़ात थी उहो उनजे करे कि उहो हार्ट पेशेंट थी विया हुआ, हार्ट जी बीमारी। अच्छा। छो ही जेको साज़ अलगोज़ो हूंदो आहे वॾो हिकिड़ो दिलि ते वॾो असरु कंदो आहे। हिन में 2 शयूं माना थियण जो ॾाढो, हिकिड़ो त तव्हां नाबीना थी सघो था, ब्लाइंड थी सघो था। तो इहा तहक़ीक़ आहे छो जॾहिं तव्हां अलगोज़े में साह भरींदा आहियो त तव्हांजो जेको ब्लड सर्कुलेशन आहे उहो तव्हांजे दिमाग़ ताईं कोन थी वञे, त हिन में कालो मोतीअ जो वॾो हिकिड़ो माना थींदो आहे। जीअं अलाह बचाए खोसो साहब जेको हो ब्लाइंड थी वियो हो, त इन में काफ़ी अलगोज़े वारा अहिड़ा आहिनि कि उहो नज़र ॾाढी वीक थी वेंदी आहे, ब्लाइंडनेस में वेंदा आहिनि। ऐं ॿियो हार्ट जो माना मर्ज़ थींदो आहे। हिन खे जेका एडवाइस कंदा आहिनि डॉक्टर, चवंदा आहिनि घटि में घटि वॼाइजे, वधीक न वॼाइजे। अलगोज़ो एतिरो मुश्किल साज़ आहे। ऐं तदफ़ीन किथे थियल आहे? बाबा सिंह जी तकलीफ़ कड़ियो गवर काठ बंबर जिते संदसि ख़ासि हिननि जो टाटे पटाटे जो असांजो ॻोठ आहे, उते काठ बंबर कड़ियो गवर। जी सर। जेकॾहिं हिकिड़ो ॿियो बि सुवाल आहे त तव्हांजे बाबा साईं सॼी दुनिया में जेको ईरान खां वठी अफ़गानिस्तान ताईं, त उते जे सरबराहनि चुयल लाइ ऐं ॿिया जेके उन्हनि सां मिलिया आहिनि, उनखे जेके गिफ्ट्स मिलियूं आहिनि, किथां वाचूं, किथां कैमराऊं, किथां कालीन, त उहे सभु तव्हां संभालिया आहिनि अकबर, या उहे गुम थी वियूं आहिनि शयूं या मौजूदु आहिनि? न सर, उनमें काफ़ी शयूं असां वटि आहिनि, उन्हनि जा सर्टिफिकेट्स, उन्हनि जा एवार्ड, उन्हनि जा मेडल, जेका मल्का बरतानिया जेको हुननि खे सुनहरे अर्पण मां लिखी ॾिनो आहे कि ख़मीसो ख़ान ऐं अलगोज़ो हिकिड़ी शइ जा पान हलनि, उहो असां वटि जेको आहे रॉयल फैमिली जी मोहर जो सदा उहो सर्टिफिकेट बि पियो आहे। इहे वॾी शयूं असां संभालियूं आहिनि। अच्छा अकबर, हाणे तव्हां सां हिकिड़ो आख़िरी सुवालु पुछां पियो त तव्हां बि माशाल्लाह हिन वक़्तु असांजे सिंध जा बल्कि मुल्क जा हिकिड़ा तमामु वॾा आर्टिस्ट आहियो, अलगोज़ नवाज़ आहियो, त तव्हांखे जेको फ़न मिलियो आहे या तव्हां जंहिं मंज़िल ते आहियो उन में तव्हांजे वालिद साहब जी कंट्रीब्यूशन आहे या कंहिं ॿिए माण्हू जो जेको आहे सो का महिनत शामिल आहे तव्हां सां? सर यकीनन हिकिड़ो जेको आइडियल हूंदो आहे उहो त वालिद हूंदो आहे सभिनि खां वॾो। वरी जॾहिं मूंखे रेडियो पाकिस्तान में मां आयुसि त मूंखे जी शौक़ु थियो त मूंखे सभिनि खां पहिरीं उस्ताद इमाम बख़्श मूंखे हिन में जीवर कुमल ॿुधाया। मूंखे साह वठण जी सिखिया मुंहिंजो भाउ मोहिब क़मीसो सेखारी, ऐं अरबाब कोसे जेको अलाह बचाए कोसे जो फर्ज़ंद आहे उन बि मूंखे साह वठण जी सिखिया मूंखे ॾिनी। उन सां गॾोगॾु मां पंहिंजो आरिफ जाफ़री साहिबु हिते इस्लामाबाद में हूंदो आहे, फ्लूटिस्ट। मूं हिन में माना सिखण में को कंजूसी कोन कई। मूं चयो जितां मिले थो, जेतिरो मिले थो मां सिखां, अञा ताईं सिखां ऐं इंशाअल्लाह ताईं जेसिताईं ज़िंदा आहियां मां सिखंदुसि रहंदुसि इंशाअल्लाह ताला। वॾी महिरबानी अकबर साहब। असीं तव्हांखे दुआ करियूं था त अल्लाह ताला अञा बि तव्हां तरक़ी करियो ऐं सिंध जो नालो रोशन करियो। त सभु असीं मुर्तज़ा साहब खे रिक्वेस्ट कंदासीं त हूअं त ख़मीसो ख़ान बि आहे पर अकबर जो बि असां को अलगोज़ो असांजे दोस्तनि खे ॾेखारे ॿुधाए त लाइक़ पुट पीउ जो लाइक़ पुट कीअं थो वॼाए।
वेलकम बैक दोस्तों। प्रोग्राम मेहरान जा रागी असीं जी ख़िदमत में मेहरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं ऐं मेहरान जे रागी जे पहिरें हिसे में जी मूं अवां सां ॻाल्हि कई हुई त असां पहिरें हिसे में ख़मीस ख़ान खे यादि कयो जेको तमामु वॾो नाले हवाले वारो आर्टिस्ट हो, वॾो फ़नकार हो। ऐं ॿिए हिसे में जेको हाणे असां शुरूआति कंदासीं उहो बि सिंध जो हिकिड़ो तमामु वॾो नालो आहे, तमामु वॾो हवालो आहे। बीनुनि जे हवाले सां, मुरलिन जे हवाले सां यकीनन तव्हां सम्झी विया हूंदो, उन नालो आहे इक़बाल जोगी। इक़बाल जोगी जी शख़्सियत, इक़बाल जोगी जे फ़न ते नसीर साहब सां ॻाल्हि कंदासीं। नसीर साहब, हाणे जीअं पाण पहिरीं जेका ॻाल्हि कई त अकबर असांखे ॿुधायो त जेको फूक वारो साज़ आहे त सही इहो जेको ॿुधायो त हुन में काफ़ी फ़नकार बीमार थी था पवनि ऐं ताज़ो ई असांजो जेको आहे गौस बख्श बिरोही उहो बि थी वियो वीचारो, उन अखियूं, त माना इहो एॾो ॾुखियो अचाए त ज़ाहिर त डॉक्टरनि जो चवणु आहे त उन्हनि जी हिकिड़ो त दिलि ते, छो त फूक सां जेका ताक़त ॾियनि थी, बेशक उन्हनि जा फिफड़ ॾाढा मज़बूत थियनि था। मिसाल तौर ते जेकॾहिं लता मंगेशकर खे फिफड़नि जो को प्रॉब्लम थियो आहे या जेका नमूनिया, त डॉक्टर चयो त हिननि 30,000 खां वधीक गाना ॻाया आहिनि त हिन जा फिफड़ ताक़तवर आहिनि। त हिकिड़े पासे ॻाइण जो फिफड़नि खे ताक़त मिले थी, पर जेकॾहिं अलगोज़ो या बांसुरी मुसलसल वॼाइबी त उन सां दिलि ऐं गॾोगॾु पोइ अखियुनि ते हुनजो जेको आहे दबाव पवे थो। इन करे तव्हां ॾिसंदो त अला बचायो खोसो या असांजो गौस बख्श बिरोही, उन्हनि खे त अखियुनि जो प्रॉब्लम थी वियो, उहे ब्लाइंड थी विया हलिया। ऐं जॾहिं त असांजो ख़मीसो ख़ान जंहिंजो असां तज़किरो कयो पिए त उहो हार्ट पेशेंट थियो, एॾो दिलि ते दबाव थो पवे जो ॻाइण में, पोइ वीचारनि जो प्रोफेशन आहे, ॿारनि खे पालनि था। पर असीं हिन वक़्तु ज़िक्र पिया कयूं पंहिंजे उन्हनि साज़कारनि जो जिन सिंध में साज़ जे हवाले सां अशरफ वॾो नालो पैदा कयो। ज़ाहिर त उन्हनि जो बार नालो वठणु बरकत आहे। जीअं असां शाह मोहम्मद नाबीना जो ज़िक्र कयो, मिस्री खान जमाली जो ज़िक्र कयो, ईअं बिलावल बेल्जियम ते पाण प्रोग्राम करे आया आहियूं। उन वरी तार जे फ़न में ज़बरदस्त पंहिंजो नालो कढियो आहे। ईअं कलवाड़े ते असांजा ग़ुलाम हुसैन कलेरी खां वठी तबले ते ग़ुलाम मोहम्मद ऐं नज़ीर ख़ान ऐं मुनवर हुसैन ऐं हाणे अंब जोगी माशाल्लाह ज़बरदस्त वॼाइनि पिया। आचर आलीशान कोटड़ीअ वारो वॼाए पियो, मोहम्मद रमज़ान दादूअ वारो जेको ढोलक वॼाए पियो, उन्हनि जो मिसाल न आहे। पर हिन वक़्तु असीं वरी फूक वारे ॿिए उन अज़ीम फ़नकार जिन जॾहिं सिंध में मेला शाह लतीफ़ जो मेलो मचे पियो, माना ही पहिरियों स्टेज आहे जेको रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे नशरियात खां पहिरीं हिकिड़ो अहिड़ो स्टेज पियो ठहे जिते लोक फ़नकारनि खे गॾु कयो पियो वञे शाह लतीफ़ जे मेले जे मौक़े ते। ऐं उन स्टेज ते उन्हनि खे मिलण वारी केरु हस्ती आहे? डॉक्टर नबी बेश ख़ान बलोच। असीं जंहिंजे पेरनि जी ख़ाक बराबरि बनायूं, उन्हनि असांजी ॻणती कई त असांजो लोक अदब बचे, लोक साज़ बचनि, लोक फ़नकार जेके ॻोठनि ॿारनि में वीचारा ईअं उन्हनि खे को अननोन ज़िंदगियूं गुज़ारनि पिया, उनजे फ़न खे माण्हुनि ताईं पहुचाइजे। ऐं पोइ डॉक्टर बलोच, तव्हांखे ख़बर आहे त लोक अदब जी तलाश में सिंध जे ॻोठ वाण वस्तीअ जिते हुनखे को सुघड़ मिलियो आहे, जिते हुनखे को साज़कार मिलियो आहे, उनखे हू मेड़े भिटाई जे मेड़े में 1954 खां पोइ वठी अचणु शुरू थी वियो। त ईअं असांजो इक़बाल जोगी जेको आहे ऐं हुनजो भाउ ईसा जोगी, ही ॿई अरोड़ जा मस्त आहिनि जेके प्योर जोगियुनि जो ॻोठ आहे। ऐं त अशरफ अखियुनि सां ॾिसी आहियां, तव्हांखे अॻिते हली ॿुधाईंदुसि त असल में उन्हनि सभिनी खे अरोड़ मां कढी, सखर मां कढी, शाह लतीफ़ जे स्टेज ऐं इन खां पोइ मीडिया रेडियो पाकिस्तान ते मुतारिफ़ कराइण वारो जेको आहे उहो डॉक्टर बलोच आहे। बाक़ी अॻिते त इक़बाल जोगी वटि पंहिंजो फ़न हो, हुन वटि लहरा अहिड़ा जो हू जीअं असां हुनखे पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे त हू जॾहिं मुरली हीअं करे उथंदो त लॻंदो त जहिड़ो हीअ पिटारीअ मां नांग हीअं करे निकिरे पियो, पोइ पाण बि झूमंदो त ख़ल्क़ खे बि झुमाईंदो। अच्छा मतिलबु हिकिड़ी जेका आहे, जेका बुनियादी जेका ॻाल्हि आहे, जेका आउं तव्हांखां पुछंदुमि, जेका माण्हुनि वरी मूंखां पुछी आहे, उहा इहा आहे त जेके इहे जेके मुरलियूं वॼाइनि था, ठीकु आहे न, इहे हिन जो हिकिड़ो ख़ासि हिकिड़ो कबीलो आहे, ठीकु आहे न, जेको दर सां तालुक ऐं नान मुस्लिम आहिनि, जोगी जेके चवंदा आहिनि तक़रीबन, पर हीउ जेको सूफ़ी आहिनि, सभई सूफ़ी आहिनि, हा न। पोइ माना हिननि जो को हुन मज़हब सां को तालुक कोन्हे, सूफ़ीज़म आहे बसि। इहे असांजे सूफ़िया अकराम जा दरगाहुनि जा। पर असीं इक़बाल जोगी त जेकॾहिं आउं हुनजी क़बर जो तव्हांखे हवालो थो ॾियां त माशाल्लाह पंहिंजी हुनजी तदफ़ीन थियल आहे। त इक़बाल जोगी हिकिड़ो मुस्लिम नालो आहे, ईसा फ़क़ीर त ही मुसलमान आहिनि असांजा। जोगी बाय प्रोफेशन न आहिनि, माना जीअं लोहार हुजे, वाढा हुजनि, राज़ा हुजनि,
त लोहर ऐं वाढनि वांगुरु असांजो इक़बाल जोगी त पंहिंजे पेशे जे लिहाज़ खां अच्छा। ख़ानदानी जोगी आहिनि, जंहिंजो कमु आहे नांग फासाइण, मण ऐं पोइ इहे वरी सभु हुनजे ज़रिए इलाज करणु ठीकु ऐं मुरलियूं वॼाए फ़क़ीरनि वांगुरु खाना बदोश ज़िंदगी गुज़ारे पंहिंजो पंहिंजो ॿारनि जो पेट पालणु, इहो हुनजो ख़ानदानी जेको तरीक़ेकार आहे। अलबत्ता इक़बाल जोगी जोगी असांजा मुस्लमान आहिनि। ठीकु आहे, ओके। मतिलबु हाणे छो न इक़बाल जोगी जो आइटम हिकिड़ो ॾिसूं ॿुधूं था, हुन खां पोइ वरी उन जी ॻाल्हि पियो कंदासीं। त दोस्तो तव्हां सां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था इक़बाल जोगी जो ही ख़ूबसूरत आइटम।
वेलकम बैक। त नसीब हाणे जेकी तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त थोरो मुख़्तसिर तारुफ़ आहे इक़बाल भले। जोगी जे हवाले सां। त दोस्तो, अरोड़ नगर जो हिकु मस्त अलफ़ जोगी पहिरियों भेरो शाह भिटाई जी स्टेज ते परफॉर्म करण ऐं अक़ीदत जा गुल निछावर करण लाइ अची पहुतो हो। मुड़ुस हॾ काठ में भरियल हो, मल पहलवान जहिड़ो, शिकिल शबी में सांवरो, मथे ते गेड़ू रतो पटको, कननि में वाला, ॻिचीअ में माला ऐं मुख ते मुरली रखी बुल्ले शाह जी काफ़ी अंत बहर जी ख़बर न काई आलापण लॻो त असुल वाह वाह थी वई। पिंडाल में वेठल सभु माण्हू असुल हैरान थी विया ऐं माहौल ते ख़ामोशी तारी थी वई। स्टेज सेक्रेटरी उन वक़्त जे जनाब मुमताज़ मिर्ज़ा साहब वंस मोर जो जॾहिं ऐलान कयो त महफ़िल वेतर मची वई, इक़बाल मुरली जे आलाप सां गॾु जिस्मानी करतब ॾेखारणु शुरू कया। संदसि अदायगी वाक़ई बि ॾिसण जहिड़ी हुई। मिटूं फूके, कॾहिं ज़मीन ते वेही, कॾहिं गोॾा खोड़े, कॾहिं उथी फेरूं पाए, समूरे जिस्म खे मुतहरिक बनाए परफॉर्म कयो त वाह वाह थी वई ऐं हुन वण वासे छॾिया। मुरली जे उन्हनि सुरनि में अलाइजे त कहिड़ो इसरार हो जो पिंडाल वारा बि झूमी पिया, पर स्टेज ते वेठल ॿ नाले वारा कंपोज़र ख़ान साहब मोहम्मद जुमन ऐं मोहम्मद इब्राहिम बि भरपूर दाद ॾियण खां सवाइ रही कोन सघिया। अक्सर ॾिठो वियो आहे त कंहिं बि फ़नकार जो फ़न कंहिं बुज़ुर्ग जी दरगाह तां परवान चढ़ंदो आहे। जीअं आबदा परवीन जो फ़न सखी हाशिम शाह मटियारी जी दरगाह तां परवान चढ़ियो हो, शायदि इक़बाल जोगी खे बि फैज़ लतीफ़ सरकार जी स्टेज तां मिलियो ऐं भरपूर मिलियो, जंहिं सबबु हू ॾींहों ॾींहुं मशहूरु थींदो वियो। मशहूर ब्रॉडकास्टर मिस्टर ग़ुलाम सिंह शेख, जंहिंजे क्रेडिट ते नामवर ऐं मशहूर फ़नकार हुआ, तंहिंजी नज़रुनि इक़बाल जोगी खे परखे वरितो ऐं हुन खे जल्दी सां रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते अचण जो सॾु ॾेई छॾियो ऐं खेसि अरोड़ जो पंधु करण जी ज़रूरत ई पेश न आई। इक़बाल रेडियो जे माइक ऐं सकाफ़ती स्टेजनि जी ज़रूरत बणिजी वियो। इक़बाल जी मुरली जा हुल हवाउनि में हुलिया त सकाफ़त वारनि बि खेसि सकाफ़ती प्रोग्राम लाइ सॼो ऐं बार बार सॼो, त इक़बाल बि खेनि मायूस न कयो ऐं हाज़िरियूं भरींदो रहियो। अरोड़ नगर जे हिन मस्त अलस्त जोगी, जेको रशीद भट्टी मरहूम जे मार्फत लतीफ़ सरकार जे मेले जे स्टेज ते आयो हो, तंहिं भाग जो दरवाज़ो सिंध सकाफ़त वारनि मार्फत ई खुलियो, जंहिं इक़बाल खे सकाफ़ती वफ़दनि सां परॾेह जे केतिरनि ई मुल्कनि जो सैर सफ़र करायो ऐं उते बि इक़बाल जी मुरली माण्हुनि खे मस्तु बणाए छॾियो ऐं वॾे नाले वाले मुरली नवाज़ तौरु सकाफ़ती उफ़क़ ते उभरी आयो। इक़बाल जी मुरलीअ में जेको मेठाज ऐं सोज़ो गदाज़ आहे, उन जो इज़हार सिर्फ़ु महसूसु करे सघिजे थो। संदसि मुरली में किथे अलगोज़े जो, किथे नड़ जो, त किथे वरी मंगणहार वारे बीननि जे आलाप जहिड़ो अहसासु मौजूदु आहे। बिला शक हू मुरलीअ जो वर्स स्टाइल फ़नकार ऐं पंहिंजो मट पान हो। इक़बाल यूरोप, अमरीका, इंग्लिस्तान घुमी आयो, नाले वारो बि बणिजी वियो, पर पोइ बि ग़ुर्बत वारनि ॾींहंनि में संदसि ग़ुर्बत दामन न छॾियो ऐं हू ग़रीबी गुज़ारण लाइ दर बदर बीनूं वॼाईंदो रहियो। अरोड़ मां कही रोहड़ी जे दर ते सदाऊं ॾियणु लॻो। मोहतरम रशीद भट्टी पंहिंजे कालम में लिखियो आहे त दर ते सेन लॻी सो दर खोलियो ॾिठमि, इक़बाल पंहिंजी मुरली समेत बीठो हो। हैरत मां पुछियोमांसि, इक़बाल तूं वराई? त हा साईं। चयोमांसि, त इक़बाल तो त दुनिया जहान घुमी आयो आहीं, नालो कमाए आयो आहीं, गंज खणी आयो हूंदे, पोइ बि ही सदाऊं? चई त साईं जोखाई छॾे ई नथी, बसि ग़ुर्बत ई ग़ुर्बत आहे। इहो हुनजो चवणु हो त रशीद भट्टी साहिबु रोई ॾिनो। इक़बाल जा आख़िरी अयाम बि कंहिं नज़र अंदाज़ थींदड़ फ़नकार जियां तंग दस्ती में गुज़रिया। हू दम जो मरीज़ थी वियो ऐं मुरली वॼाइण ऐं कुझु करण जहिड़ो न रहियो ऐं मुरली या ॿियो फूक वारो साज़ बि हुन खां ॼण त मोकिलाए वियो हो। सो वीचारो इक़बाल बि दम जे मूज़ी मर्ज़ में वर चढ़ी वियो ऐं पोइ हवाउनि में हुल हुलिया त इक़बाल जोगी लाॾाणो करे वियो ऐं अरोड़ नगर जो जोगी फ़क़ीर सदाईं ख़ामोश थी वियो। त नज़ाब ही हो इक़बाल जोगी जे हवाले सां कुझु मुख़्तसिर तारुफ़ ताओ। त हाणे अॻियां बि तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि पुछंदुसि, पर छो न हिकिड़ो आइटम ॾिसूं ॿुधूं था, पोइ
वेलकम बैक दोस्तों, प्रोग्राम मेहरान जा रागी असीं जे ख़िदमत में मेहरान टेलीविज़न तां पेश करे रहिया आहियूं। मेहरान जे रागी जे हिन ॿिए जेको हिसे में असां इक़बाल जोगीअ जे फ़न ते, उन जी शख़्सियत ते गुफ़्तगू करे रहिया आहियूं। नसीर मिर्ज़ा साहब मौजूदु आहे। साहब, जीअं त फूक जी साज़ जे हवाले सां पाण ज़िक्र कयो त जंहिंमें बाक़ाइदा अलगोज़ आहे, बीनूं आहिनि, मुलियूं आहिनि, त माना इहो जेको मर्ज़ लॻे थो, माना ताक़त लॻाइणी थी पए, माना साह सां, त पोइ आउं सम्झां त जीअं ॿिया फ़नकार जेके बाक़ाइदा जेके फ़नकार आहिनि जिन जो नालो हवालो आहे, उहे बीमार थिया आहिनि इन साथ जे हवाले सां, त छा हिन खे पोइ उहा बीमारी लॻी अथई? इक़बाल जोगी असल में बुज़ुर्ग थी वियो हो। काफ़ी असां जॾहिं हुनखे ॾिठो बेटाई जे स्टेज ते, त हुन जी काफ़ी उमिरि रसीदा हिकिड़े बुज़ुर्गान जी हैसियत थी वई हुई। हाणे उहा उमिरि बि थिए थी त माण्हू हुन में वञे थो, पर इक़बाल जोगीअ जो जेको फ़न हुयो उहो सदा बहार, सदा जवान हो। उमिरि खे त इंसान खे जिस्मानी तरह सां त मशीनरी आहे, उनखे त बिलाख़िर हिकिड़े ॾींहुं जूर थियणो आहे। ऐं तव्हां ज़िक्र कयो पिया न, तव्हां यकीन कयो, तव्हां वेठो त हिते मेहरान टेलीविज़न जे हिन स्टेज ते आहियां, पर मुंहिंजे तसवर में आउं गुज़िरियल साल अशरफ जॾहिं कालका देवीअ जो मंदरु ऐं नीह जबल असांजे रोड़ी खां अॻिते हलिबो त नारा कैनाल आहे, पोइ जॾहिं मूंखे ख़बर हुई त अमर जलील अरोड़ जो मस्त नाले ज़बरदस्त अफ़सानो लिखियो, उन में बि सम्झो त अरोड़ जो मस्त हिन जो तख़ल्लुस हुयो। जॾहिं हू मस्त थी वॼाईंदो हो न, त अमर जलील उनखे अफ़साने जो उनवान रखियो। कहाणी हुनजी ॿी आहे, उहा बि अरोड़ जो ई हिकिड़ो बुज़ुर्ग आहे जंहिं ते उहा कहाणी आहे। त मुंहिंजी ख़्वाहिश थी साईं सैयद नूर रिज़वी साहब, अमजद अली शाह साहब, जेके पाकिस्तान टेलीविज़न जा वॾा ज़बरदस्त म्यूज़िक जा प्रोड्यूसर आहिनि, नूर रिज़वी साहब असांजे बकार जागीर रोड़ीअ में रहनि था, त मुंहिंजी ख़्वाहिश थिए मूंखे केॾां वठी हलिया। मूं चयो मां इक़बाल जोगीअ जो ॻोठु ॾिसणु थो चाहियां। अरोड़ अरोड़ इक़बाल जोगी, इक़बाल जोगी। त ख़बर पई त उन जेको कालका देवीअ ॾांहुं जेको मंदर ॾांहुं वञे थो, वॾी मंदरु आहे, नीह जबल आहे, आसमान जहिड़ो जबल आहे, हुनखे नीह जबल थो सॾिजे। उन खां पहिरीं हिकिड़ो क़ब्रिस्तान अचे थो, उन में साए रंग जी तुरबत आहे, पकी ठहियल आहे, सिमट सां उहो ठहियल आहे। त उनजी तुरबत ते वियासीं, उन ते फातिहा पढ़ीसीं, इक़बाल जोगीअ खे सलाम पेश कयोसीं, छाकाणि त हुनजो फ़न त सदा बहार, सदा अमर आहे। वरी मूं साम्हूं जो ॾिठो त उहे लोढ़ा आहिनि चो तरफ़, जंहिंमें अंदरि झूपड़ियूं झूपड़ियूं, चौरा चौरा। त ख़बर पई त इक़बाल जोगीअ जा जेके पोयार आहिनि या उनजा औलाद आहिनि, पोटा आहिनि, ॾोहिटा आहिनि, पड़पोटा आहिनि, उहो उते रहनि था। त इहो हिकिड़ो ग़रीबाणो ॻोठड़ो, ग़रीबाणी गुरबत जो अंदाज़। तव्हां सम्झो था त हिननि वीचारनि खे आणे नई चाढ़ी ॾुथ ॾियाड़ी सुमरा। त इक़बाल जोगी बि जेको हितां हुतां कमाए ईंदो हूंदो, रशीद भट्टीअ दुरुस्त पियो ॿुधाए, त उहो त खपी वेंदो आहे न। पोइ त हू एॾो परे पिया था रहनि, ऐं केतिरा उन्हनि खे मुआवज़ा मिलंदा हूंदा जो हू बंगला ऐं घर ठाहिराइबा आहिनि, अञा शहरनि में रहनि त बहरहाल पंहिंजी जाइ ते। त फूक जो जेको साज़ आहे उन जे लाइ इक़बाल जोगीअ जेको वक़्फ़ कयो। हाणे जोगी त चओ तरफ़, जोगी अहिड़ा जहान में नूरी नारी बरी जिन ॿारी आउन जीअंदी उन रे, बेटाईअ जो त सॼो सुर जोगियुनि सामिन जे बारे में रामकली जो तव्हां शेर ॿुधायो। जोगी अहिड़ा जहान में नूरी नारी बरी जिन ॿारी आउन जीअंदी उन रे, या वरी जेको नांगा नानी हलिया हिंगला चा हली, देखी जिन द्वार का महसिन मली आगे जिन अली आउन जीअंदी उन रे, इहे सभु रामकली जा बैत आहिनि। त शाह जो पसंदीदा बि त शाह बि त जोगियुनि सामिन सां गॾु हिंगलाज ऐं लाउत वञे पियो न। त चवणु पियो चाहियां अशरफ त हीउ जेको मुरलीअ जो फ़न आहे, उहो त झंगनि भरनि में जोगी फासाईंदा वठनि नांग, ऐं पोइ उन्हनि माण्हुनि खे ॾेखारींदा, ॿारनि खे विंदराईंदा वठनि, हिकिड़ो फ़ुकराई नमूनो आहे। पर इन मुरलीअ खे फ़न कंहिं कयो सिंध में, पाकिस्तान में, त उहो इक़बाल जोगी उन हुनखे हिकिड़े फ़न वांगुरु साम्हूं दुनिया में मशहूरु कराईं। एग्ज़ैक्टली इहो ई सबबु आहे जो उनखे हाणे असांजे स्टेज ते जिते सोलो बैंजे खे अहमियत आहे, सोलो असांजे अलगोज़े खे अहमियत आहे, सोलो बांसरीअ खे अहमियत आहे। त अहिड़ी तरह सां तव्हां ॾिसंदो त असांजे लोक क्लासिकल ऐं लोक फोक जूं जेके म्यूज़िक कंसर्ट थियनि था, उन्हनि में हाणे इक़बाल जोगीअ जे मुतारिफ़ करण जे करे असांजो जेको मुरलीअ जो फ़न आहे न, उनखे बि स्टैब्लिश फ़न सॾियो थो वञे। मिसाल तौर ते हिन वक़्तु असांखे जेकॾहिं जयराम जोगी थो नज़र अचे, कमाल जो जयकार जयराम जोगी, एॾो क्लासिकल राग रागड़ियूं न ते वॼाए थो। सतार जोगी न,
आहिनि जोगी, पर पर बेसिकली नांगन पिटारनि वारा जोगी आहिनि। अच्छा। पर हुननि जॾहिं ॾिठो त असांजे ज़ात पात जो हिकिड़ो जंहिं इन फन खे स्टेज ते आंदो, वॾो नालो पैदा कयो, त असीं बि हिमत कयूं ऐं पोइ हू मीडिया ते निकिरी आया आहिनि। त हिन वक़्तु असांजी सॼी सिंध में इक़बाल जोगी खां पोइ हुनजे भाउ ईसा जोगीअ वॾो नालो पैदा कयो, पोइ वरी सतार जोगी आहे, हींअर असां वटि कमाल जो जोगी आहे ऐं जयराम जोगी आहे। त इहे सभु मरहून मिन्नत आहिनि इक़बाल जोगी। वाह वाह, मतिलबु सच पुछो त अञा बि तव्हां खां वधीक आउं मालूमात वठां, गुफ़्तगू करियां। ऐं मतिलबु हिकिड़ी तव्हां ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त मूं कंहिं किताब में पढ़ियो त इक़बाल जोगी बज़ात ख़ुदि त पंहिंजी परफॉर्म कंदो हो, पर हुनखे जेके आर्टिस्ट वणंदा जिन खे ॿुधंदो हुन में उस्ताद जुम्मन हो, मोहम्मद इब्राहिम हो ऐं उस्ताद मंज़ूर अली ख़ान हो, इहे हुनखे तमामु घणा पसंदि ईंदा हुआ फनकार। त हाणे प्रोग्राम जो वक़्तु पूरो पियो थिए, असां मुर्तज़ा मजबूर साहिब खे इहा गुज़ारिश कंदासीं जेकॾहिं हू हिन जे पसंदि जो को नग़मो असांखे ॾेखारे ॿुधाए त वॾी महिरबानी, न त वरी इक़बाल जोगी जो को आइटम असांखे ॾेखारे ॿुधाए। त दोस्तो ही हो असांजो अॼोको प्रोग्राम महिराण जा रागी। असां पहिरें हिसे में ख़मीस ख़ान खे यादि कयो, ॿिए हिसे में असां इक़बाल जोगी खे यादि कयो। असांजो मक़सदु इहो आहे, हिन प्रोग्राम जो मक़सदु इहो आहे त असां सिंध जे हीरोज़ खे यादि करियूं ऐं उनखे थोरो घणो यादि असां न कंदासीं त उनखे पोइ ॿियो केरु कंदो। इन सां प्रोग्राम महिराण जा रागी जो वक़्तु हाणे पूरो थियो। असांजे म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहब ऐं पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾिना इजाज़त। साथ सलामत। मेरा नाम अकबर खमीसो खान है और मैं अलगोज़ा बजाता हूँ। मेरी ये ख्वाहिश थी कि मैं अलगोज़े पे कौमी तराना बजाऊँ।